जी बिल्कुल, ईद उल फितर वेझो ईंदो, कश्मीर में भी ईद जूं ख़रीदारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। हिन वक़्तु असीं सिंधी टोपी जे शॉप ते मौजूदु आहियूं, जिथे शहरनि पारां सिंधी टोपी ख़रीद कयो पियो वञे। शहरनि जो चवणु आहे त सिंधी टोपी असां ईद ते न पायूं त असांजूं ईद जूं ख़ुशियूं उहे अधूरा रहिजी वेंदा आहिनि। असां सां गॾु हिन वक़्तु शहरी मौजूदु आहिनि, अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो हिन बाबति छा चवणु आहे। माशाल्लाह था नौमान भाई वटि टोपियूं सफ़ा वीआईपी आहिनि। ॾिसो था ईद जा ख़ुशियूं आहिनि, हर को ज़ोर शोर सां वठे थो टोपियूं। वीआईपी टोपियूं त मुनासिबु रेट अथसि, वीआईपी सफ़ा माशाल्लाह ॾिसे थो, हर ॾिसे थो। बसि सिर्फ़ु गवर्नमेंट जो थोरो इशू आहे, ॾिसो था तेल सफ़ा वधाए छॾियईं, महांगाई अरूज ते आहे, पर लेकिन आवाम बि पंहिंजे मुश्किलात खे थोरो पासीरो करे ईद जा ख़ुशियूं माना जारी सारी रखनि था। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सिंधी टोपियूं साईं ॾिसो था जेके हथ में आहिनि, जेके जंहिंजे रूह खे वणे सो उहो वठे। साईं हे मुख़्तलिफ़ क़ीमत आहिनि, ईअं त 30,000 जो बि आहे, 20,000 जो बि आहे, 15,000 जो बि आहे, 35,000 जो बि आहे। अल्हम्दुलिल्लाह ॾिसूं 20-25 ताईं असांखे मूड आहे। हिन टोपी शॉप नोमन वारे भाई दुकान ते मिड़ी असां ईंदा आहियूं। हे त हाणे ईद सवलो आहे, ईद जे करे असां टोपी वठणु आयासीं। त उहे त असांजो सिंधी टोपी हिकु रिवायती टोपी आहे। असां हर माना ईद जे मौक़े ते वठंदा आहियूं, शादी हूंदो आहे या ॿियो को ख़ुशी हूंदो आहे, असां पंहिंजो टोपी जेको आहिनि असां सिंधी टोपी जेके सुई मां ठहंदा आहिनि, देरा बुकटी मां हिते सिंधी टोपी आहिनि, उहे असां हिते ख़रीद करणु आयासीं। हिते मिलनि था तक़रीबन जो जेको आहे लास्ट 30-25 हज़ार ताईं मिलनि था। असांखे बि असांखे भी मूड आहे 15-20 ताईं वठूं। जी बिल्कुल आपका बात सही है, लेकिन अभी ईद का मौका है, थोड़ा बहुत रश है और आगे भी थे। ये ओरिजिनल सुई वाले हमारे पास मौजूद है। मुख्तलिफ शहरों से लोग आते हैं हमारे पास ख़रीदारी के लिए, जैसे कि कंदकोट, शिकारपुर, घोटकी, पनवाकल, हैदराबाद और ये सैदाबाद से भी शौकीन है टोपियों के जो आते हैं। और हमारे पास बहुत दूर दूर मुख्तलिफ इलाकों से लोग ये लेने के लिए आते हैं। इन चीज़ों का बहुत डिमांड है आजकल। सोशल मीडिया पे हम लोग शेयर करते हैं ना, टिकटॉक, फेसबुक पे, तो इसलिए लोग, हमारा कोई फ़ैन भी है वो भी शौक से आते हैं, हमसे ख़रीदारी करते हैं। यहाँ पे सुई वाले बहुत मशहूर है, सुई वाले की यहाँ पे बहुत चाहत है, बहुत मशहूर है। मुख्तलिफ शहरों से काफ़ी दूर दूर से लोग आते हैं ख़रीद करने के लिए। जी बिल्कुलु, मूंसां गॾु जेके शहरी मौजूदु हुया, मां हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुन चवणु आहे महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे, पर असां जेके ईद जूं ख़ुशियूं आहिनि उहो हर साल या हिन साल बि धूमधाम सां मल्हाईंदासीं। सिंधी टोपी ख़रीद करे असां ख़ुशी महसूसु करे आहियूं। ऐं दुकानदार बि मौजूदु हुयो, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे महांगाई में इज़ाफ़ो थियो आहे, उन सबबु असांजो जेको आहे सो रोज़ी में कुझु घटिताई थी आहे। पर पोइ बि जेको आहे सो जेके टोपियुनि जा शौक़ीन आहिनि उहे परे परे खां अची हिते टोपी ख़रीद करे वेंदा आहिनि। जी।